नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में खबर ॾींदा हलूं त कोरोना वायरस सबबि समाजी फ़ासिला इख्तियार करण खे नज़र में रखंदे लॉकडाउन सबबि समूरा तालीमी इदारा, कारोबार, ऑफिसूं बंदि थी वियूं आहिनि। लॉकडाउन जहिड़ी सूरत हाल में घर ते मौजूदु माण्हुनि तरफ़ां समूरा कम ऑनलाइन कयो पियो वञे। हिन हवाले सां सार्फिन वीडियो कॉलिंग जे एप्स जो वधि खां वधि इस्तेमालु करे रहिया आहिनि। ज़ूम ऐं स्काइप जहिड़नि ॿिनि एप्स में माण्हू हिकु वक़्त में वधि खां वधि ॻंढिजी सघनि था। हिन एप्स जे घुर्ज में वधि खां वधि इज़ाफ़ो ॾिसंदे व्हाट्सएप पंहिंजे ग्रुप वीडियो कॉलिंग में अहम अॻुभराई जो इशारो ॾेई छॾियो आहे। रिपोर्ट मूजिबि पैगाम ऐं वीडियो कॉलिंग जे मशहूर तरीन प्लेटफॉर्म व्हाट्सएप ऐप तरफ़ां ग्रुप वीडियो कॉलिंग में वधीक माण्हुनि खे शामिल करण जी गुंजाइश में इज़ाफ़ो कयो वञे पियो। फ़िलहाल हिन वक़्त ताईं व्हाट्सएप ते जेकॾहिं सार्फिन वीडियो कॉलिंग कनि त हिकु ई वक़्त में 4 माण्हू गॾिजी सघनि था, पर वबा खे नज़र में रखंदे हाणे व्हाट्सएप सार्फिन जी गुंजाइश में वाध करे रहियो आहे। व्हाट्सएप तरफ़ां अञा ताईं हिन ॻाल्हि जो ऐलान नाहे कयो वियो पंहिंजे ग्रुप वीडियो कॉलिंग में केतिरनि ई माण्हुनि में इज़ाफ़ो करे रहिया आहियूं, जॾहिं त फीचर खे व्हाट्सएप में शामिल करण जी तारीख़ जो ऐलान अञा ताईं न कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।